अॼु असां उन शहर में मौजूद आहियूं जिते मारवी क़ैद हुई। उन्हनि जॻहियुनि जा कुझु आसार जिते मारवी क़ैद हुई, उमर क़ैद कयो। अॼु उन्हनि जा टुटल निशान ॾिसी छा त पंहिंजी सकाफ़त खाते हालत करे ॾिसो सघो था तव्हां वधीक छा त हालत करे ॾिसो तव्हां दर्दमंदी जी इंतिहा आहे तव्हां ॾिसी सघो था। मतिलबु कि निधड़ को कयो सकाफ़त खाते जी शायद नाअहली आहे या कुझु नथो चई सघिजे छा आहे। हालांकि सरदार अली शाह पाण उमरकोट ज़िले जो आहे, हुनखे हिननि ते कुझु ख़्यालु करणु घुरिजे, ॾिसणु करणु घुरिजे। असांजी ज़ोरदार अपील हूंदी त डरंदड़ तारीख़ी मक़ामनि खे ईअं लावारिस न करणु ॾिनो वञे। इहा महिरबानी थींदी अगरि साईं सरदार अली शाह पंहिंजी स्ट्रगल कंदो, जदोजहद कंदो सेक्रेटरी सकाफ़त खाते जो अलाह साईं खे ख़ुशि रखंदो। अगरि तव्हां हिन ते महिनत कंदो, हे सिंध जी हिकु तारीख़ आहे, सिंध जी न बल्कि सूमरनि जी सिंध जी तारीख़ काफ़ी तारीख़ अची थो वञे। महिरबानी कयो सिंध जी तारीख़ सिंध खे हुजण खां बचायो। हे उमरकोट जे किले जे अंदरि किले जा जेके कुझु जॻहियूं आहिनि उन्हनि जा कुझु आसार मां तव्हांखे वीडियो में ॾेखारींदो हलां। उहो चवंदा आहिनि दाहूं दर्द फ़िराक जूं ॾे पुछनि तूं दूर, हमाली कहिड़ो कलूर साजन सुणे कोन। अॼु ई सारनि थियूं पंहिंजे पाण खे, अॼु चवनि थियूं तव्हां अचो असांखे ॾिसो, पर छा आहे जो कोई ॾिसण वारो न आहे। महिरबानी थींदी असां कंहिंखे कुझु चवण जे बजाए असां इहो त चऊं त महिरबानी करे हिननि खे विरसा खे संभालियो वञे। हिननि जी कहिड़ी हालत थी वई आहे। अॼु अगरि को अदबी को हिननि में ॼाण रखंदड़ इल्मदार माण्हू हूंदो त उन लाइ त घणा कुझु लफ़्ज़ आहिनि, बाक़ी ना सम्झ के मां छा थो चई सघां। अॼु महिरबानी थींदी, मुंहिंजी ज़ोरदार अपील आहे त महिरबानी कयो साईं सरदार अली शाह साहिबु ऐं सकाफ़त खाते सेक्रेटरी मुनवर महीसर साहिबु खे रिक्वेस्ट आहे त इन ते ध्यानु ॾिनो वञे। साईं मुराद अली शाह साहिब खे ॿिया बि जेके बि असांजा मौज़िज़ आहिनि, मुंहिंजी उन्हनि सभिनी खे रिक्वेस्ट आहे महिरबानी थींदी अगरि कंदो तव्हां त हे उमर मारवी जो दास्तान आहे, सिंध जो दास्तान आहे, सिंध जी हिकिड़ी क़दीमी तारीख़ आहे, उन जो दर्द भरियो दास्तान आहे। महिरबानी थी पवंदी अगरि इनखे ॾिसंदो तव्हां, इनखे थोरो इन जी मरामत कराईंदो, महिरबानी थी पवंदी। हे काफ़ी अञा जॻहियूं अञा ताईं उन हाल में आहिनि माशाल्लाह, मां तव्हांखे ॾेखारींदो हलां त अञा बि काफ़ी शयूं अञा बि बहितर आहिनि। अगरि जे तव्हां हींअर हिमत कंदो त इहे शयूं शायदि बहाल थी सघंदियूं, शायदि ईंदड़ वक़्त में इहे शयूं न थी सघंदियूं, छो जो हिकु सिंध जी क़दीम सूंह आहे, सिंध जी सूंह आहे, सकाफ़त आहे। अगरि कंदव त साईं जिन जा लख कुर्ब थी पवंदा, छो जो तारीख़ में हिनखे ज़िंदा रखियो वेंदो। जंहिं शइ जी मरामत कयो हुनखे तारीख़ में ज़िंदा रखियो वियो आहे। उन्हनि जो हिकिड़ो ज़िंदा मिसाल काफ़ी वक़्त ताईं आहे, जिन्हनि बि करायो आहे उन्हनि जा उन्हनि खे माण्हुनि यादि कयो आहे, अदबियुनि यादि कयो आहे, लेखकनि यादि कयो आहे त बाबा फिलाणे दौर में फिलाणे इन जी वरी मरामत कराई, फिलाणे मरामत कराई। हे तव्हांजी महिरबानी थी पवंदी। सकाफ़त खाते सरदार अली शाह साहिबु मुनवर महीसर साहिब खे मां रिक्वेस्ट कंदुसि, हे ॾिसो तव्हां असांजी सिंधी सकाफ़त उमर मारवी जे किसे ऐं लोक अदबी फ़नकार अचनि था, उन छा त उन्हनि जा दिलि मां गुज़रे थी, तव्हां ॾिसी सघो था। मां तव्हांखे हर शइ गाइड्स कंदो हलां, बसि छा च करे सघंदा। उहो शाह साहिब जो बेत आहे, साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी, जेको करे जेको न करे सभिनी खे आबाद रखे मालिक। पर मां चवंदुसि इन खे थोरो विरसा खे अगरि बचायो वञे त इहा महिरबानी थी पवंदी सभिनी जी। दोस्तनि जी मां कंहिंखे तनक़ीद करण जे बजाए मां इहा उन्हनि खे ॻाल्हि ॿुधाइण थो चाहियां, इहो चवणु थो चाहियां त महिरबानी करे हिननि लावारिस शयुनि खे वारिस बणायो, सिंध जे क़दीम तहज़ीब खे पंहिंजो वारिस सम्झो ऐं कमु कयो। महिरबानी कयो, तव्हांखे आवाम दिलनि में जाइ ॾींदी, मोहबत करे थी। महिरबानी करे अगरि तव्हां कुझु करे ॾेखारींदो, इहा महिरबानी थींदी। मां ऐं अव्हां जो लिगारी प्यार मोहम्मद सांगड़ तालको सिंजोरो यूनियन काउंसिल जाफ़र ख़ान लगारी। अगरि असांजी ॻाल्हि जो बुरो कंहिंखे लॻे त मां माज़रत चाहींदुमि।
लेकिन मुंहिंजी इहा महिनत इंशाअल्लाह रायगा न वेंदी। मां इहो थो चवां। महिरबानी कुर्ब कुर्ब तव्हांजो पंहिंजो प्यार मोहम्मद लगारी।